मीडिया न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ठारू शाह खां खबर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जे रिपोर्ट मुताबिक़ गुस्ताखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिलाफ ठारू शाह में जमायत इस्लामी ऐं शहरनि जी रैली। गुस्ताख नबी खिलाफ नारेबाज़ी। ठारू शाह भरिसां गोठो करीम ॾिनो डहराज मां जमायत इस्लामी जी अॻुवाणनि हाफ़िज़ मसहब डहराज, मौलाना हाशिम लाशारी, ज़ीशान डहराज, मौलाना उबैदुल्लाह सोलंकी जी अॻुवाणीअ में रैली निकिती, जेका शहर के मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदे प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि खिताब कंदे चयो त पाकिस्तान हुकूमत के गुस्ताख रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिलाफ़ बोली बोलींदड़नि खिलाफ़ नोटिस वठणु घुरिजे। ही इस्लामी मुल्क आहे। असां रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुरमत खिलाफ़ को भी लफ्ज़ बर्दाश्त करण लाइ तैयार नहीं। उन्हनि चयो त फौरी तौर आलमी इदारनि में अहिड़ो आवाज़ उथारे गुस्ताख रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खिलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।